सेमेस्टर जी पुॼाणी ते शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबा जे फाइन आर्ट्स एंड डिज़ाइनिंग शोबे जे शागिर्दनि शागिर्दनि पारां धरती जी चीकी मिटी रंग सां रंगियल बुरशनि ऐं पेंसिलुनि जे पोरे सां चिटियल तस्वीरुनि ऐं ठाहियल मॉडल्स जो निमाउ कयो। इन रंगारंग प्रोग्राम जो इफ़्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी कयो। इफ़्तिताह दौरान हिन शागिर्दनि शागिर्दाणियुनि जी टीम जी कोशिश खे साराहींदे चयो त अहिड़ियूं सरगर्मियूं तख़लीक़ी सलाहियतुनि में वाधारो कंदियूं आहिनि ऐं शागिर्दनि में मुक़ाबले जो जज़्बो पिणु विझंदियूं आहिनि। हिन क़िस्म जूं नुमाइशूं फाइन आर्ट्स जो इल्मु ऐं टेक्निकी सलाहियतुनि खे उभारण में पिणु अहम किरदारु अदा कनि थियूं। अहिड़नि तालीमी मेलनि जे इनेक़ाद लाइ सभिनी शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे जीअं वधि खां वधि शागिर्द पाण सिखी सघनि। इन मौक़े ते प्रोफेसर डॉक्टर सलमान बशीर मेमण, मोहम्मद हसन चांडियो, मंज़ूर अली मंगी, अरबाब अलवी, मंज़ूर अली सियाल, आसिफ अली ज़रदारी, डॉक्टर अख्तर शर, डॉक्टर फुल्लो सुंदर मेंघवाड़, इमरान ख़ान जतोई, ज़ुल्फ़कार अली शेख, अमादुल्ला हिस्पाणी, सफ़दर जमाली, सुहेल ख़ासकेली, इरफान असलम, दस्तार अली चांडियो, काशिफ नूरानी ऐं ॿिया उस्ताद पिणु मौजूदु हुआ।